1996 में सेप्टेम्बर जी कारी रात जी बाट ऊंधाई में शहीद जुल्फकार अली भुट्टो जे पुट मीर मुर्तज़ा भुट्टो के पुलिस पारा मुकाबलो जणाए शहीद किया वियो। हाई प्रोफाइल कत्ल वारे हिन वाक़े के 26 साल गुजरी चुका हैं, पर मीर मुर्तज़ा भुट्टो जे कत्ल में मुलविस किरदार अञा वाइखा न थी सघिया आहिनि। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कत्ल वारे वाक़े जे अखियुनि ॾिठे शाहिद गुलाम मुस्तफ़ा चांडियो दरावड़ न्यूज़ ऐं BN TV के ॾिनल ख़ुसूसी इंटरव्यू दौरान हिन लूह कांडारींदड़ वाक़े बाबति केतिरा ई छिरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। गुलाम मुस्तफ़ा चांडियो जो चवणु आहे त वाक़े वारी राति पुलिस 70 क्लिफ्टन जे गेट वारो रस्तो ब्लॉक करे छॾियो हो। मीर मुर्तज़ा गाॾीअ मां लथो त ओचितो फायरिंग शुरू थी वई। गोलियुनि जा हज़ारे राउंड फायर कया विया। क़यामत सुगरा जो मंज़र हो। साईं उहो ॾींहुं क़यामत सुगरा हुयो। असांजो काफ़िलो जीअं 70 क्लिफ्टन जे वेझो आयो त उन दौरान असां ॾिठोसीं 70 क्लिफ्टन जी गेट जे अॻियां पुलिस फोर्स बीठो हुयो, रस्तो बंदि हुयो। जीअं रस्तो बंदि हुयो त मीर साहब हेठि लही ऐं ॻाल्हाइण शीशो लाइ ॻाल्हाइण जी कोशिशि कई त इहो ॾिठोसीं त अचानक फायरिंग शुरू थी वई ऐं पोइ का ख़बर कोन्हे त केतिरा हज़ार राउंड हलिया ऐं कीअं हलिया, काॾों पिया आया। जंहिंजो वरी बाद में असां ॾिठोसीं त असांजे गाॾियुनि खे मथों छितियुनि में बि गोलियूं लॻल हुयूं। जेकॾहिं असांखे सिधियूं लॻनि हा त साम्हूं लॻनि हा असांखे छितियुनि में बि गोलियूं लॻियूं ऐं उन साने खे असां क़यामत सुगरा सम्झूं था। गुलाम मुस्तफ़ा चांडियो चवे थो त पुलिस पारां रस्ता रोक करण बाद फायरिंग जे जवाब में मीर मुर्तज़ा भुट्टो या संदसि गार्ड्स पारां का बि फायरिंग न कई वई हुई। पुलिस मीर मुर्तज़ा जे गार्ड्स खे अॻे ई फायरिंग करे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे चुकी हुई। कोई बि जवाबी कार्रवाई न थी। मुर्तज़ा भुट्टो जा जेके गार्ड हुया, 2 पुलिस वारा हुया, 4 प्राइवेट हुया, उहे अॻियों विघो ते हुया ऐं जीअं हू पहुता त उन्हनि खे उते जो उते अरेस्ट कयो। जीअं फायरिंग थी त उन्हनि सभिनी खे ज़ख़्मी करे केरायो वियो। कोई बि फायरिंग कोन थी। अननोन फायरिंग हिकिड़ी मथां थी छित खां जेका गाॾी खे लॻी। उन खां पोइ का ख़बर कोन्हे। राति जो टाइम हो, लाइट बंदि कई वई ऐं तक़रीबन अधु कलाकु मुनो कलाकु हज़ारे राउंडनि जी सूरत में गोली हलनि पियूं। पोइ का ख़बर कोन्हे त काॾों मुर्तज़ा भुट्टो जे गार्डन का मज़ाहिमत न कई। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कत्ल वारे वाक़े जे अखियुनि ॾिठे शाहिद गुलाम मुस्तफ़ा चांडियो जो चवणु आहे त मीर मुर्तज़ा भुट्टो खे मूं पंहिंजी अखियुनि सां गाॾीअ मां लही पुलिस जी मोबाइल में विहंदे ॾिठो। बाद में ख़बर न आहे त हुनखे कीअं शहीद कयो वियो। आउं ज़ख़्मी न हुयुसि। आउं पंहिंजी पोज़ीशन वठी हेॾां फुटपाथ थी, हेॾो मुंहिंजी पेजारो हुई, विच में सुम्ही पियो हुउसि। ऐं जेको पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त मुर्तज़ा भुट्टो पंहिंजी गाॾी जो पाण जॾहिं SSP आयो ऐं दरवाज़ो खोलियो त पाण लही मोबाइल में पोयां पाण वेठो आहे। वञी कोई बि कोन वियो आहे। मुर्तज़ा भुट्टो असांजे अॻियां सही सलामत मोबाइल में वियो आहे, पुलिस मोबाइल में। ऐं पोइ ख़बर न आहे किथे हुनखे कीअं मारियो वियो आहे, उहो उन्हनि खे ख़बर। तक़रीबन कलाक खां पोइ लाश तड़पंदा रहिया, ज़ख़्मी तड़पंदा रहिया। पोइ साम्हूं DIG हाउस हुयो। असांखे का ख़बर कोन्हे। असांजी जंगू ॿाहूं ॿधी, अखियूं ॿधी ऐं वञी DIG हाउस जे फुटपाथ ते ऊंधो सुम्हारे मथां असांजे पुलिस वारा बीही रहिया। 15 मिंटनि खां पोइ मोबाइलूं आयूं जिन में 4-4, 5-5 ज़ख़्मी असां सभिनी खे ॻंढे हेठि छिलाईंदा रहिया ऐं 2 कलाक असांखे सॼी कराची में वॉक कराईंदा मुख़्तलिफ़ थाणनि में लिकाईंदा। राति जो 12 बजे असांखे क्लिफ्टन थाणे ते छो कयो। गुलाम मुस्तफ़ा चांडियो मूजिब मुर्तज़ा भुट्टो खे शहीद करण बाद खेनि खंबे DIG ऑफिस आॾो रोड ते लेटाए मथनि तशद्दुद कयो वियो। प्रेस जा नुमाइंदा अचण बाद संदन हयाती बची वई। असांजो जंहिं वक़्तु असां त इहो सम्झूं था त असां शुक्रगुज़ार जेके बचियासीं उहे शुक्रगुज़ार प्रेस जा आहियूं। जीअं प्रेस असां DIG हाउस ते ऊंधा सुम्हारे मथां पुलिस वारा बीठा हुआ असांजे मथां ऐं असांजे मथां जिस्म जो चढ़िया बीठा हुआ त प्रेस अची वई। उन टाइम ते इलेक्ट्रॉनिक मीडिया न हुई, पर प्रेस अची वई तमामु घणी। पोइ प्रेस वारनि सां झगड़ो शुरू थी वियो पुलिस जो ऐं प्रेस जे करे ई असांखे सिर जे दान मिलियो। ऐं पोइ जेको असांखे 8 ॾियारा तशद्दुद कयो वियो या हिरासत रखियो वियो थाणनि ते या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां या जेलनि में असांखे जेको हिरासत कयो वियो त उहो इहो हुयो त भई सिधी ऐं इनवॉल्वमेंट हुई ऐं ॼाणी वाणी असांजे दोस्तनि खे शहीद कयो वियो। असां 55 ॾींहं जेल में सिज कोन ॾिठो हुयोसीं। असां बंदि हुयासीं, असां सियासी क़ैदी हुयासीं। असां हुते ईअं एहतिजाज कयोसीं, बुख हड़तालूं कयूंसीं त राति जो प्राइवेट कपिड़नि में ईंदा हुया। सुप्रिटेंडेंट हुयो, शाह साहब हुयो, कमर शाह साहब, उहो हुन सां गॾु हूंदो हुयो। पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हिरासमेंट कंदा हुआ त हिननि जा हाणे ॾींहं पूरा आहिनि ऐं हाणे हिननि जो कुझु बि न आहे ऐं मुख़्तलिफ़ थ्रेड ॾींदा असांखे जेल में। त
पोइ असां जॾहिं बुख हड़ताल कईसीं त पोइ असांखे अख़बार जी सहूलियत ॾिनी वई न त असां 8 ॾियारा त असांखे खाधो पीतो कोन हुयो, असांखे ज़ंदाननि में बंदि हुयासीं। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़तल वारे वाक़े जो शाहिद मुस्तफ़ा चांडियो इल्ज़ाम हणंदे चवे थो त आसिफ़ ज़रदारी पारां असां ते गवाही न ॾियण लाइ दबाउ विधो वियो, तशद्दुद करायो वियो ऐं परॾे निकिरी वञण जी आछ बि कई वई। बयान असां कहूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर आसिफ़ अली ज़रदारी प्रेशर पे करायो ऐं मुख़्तलिफ़ हरबनि खां मुख़्तलिफ़ हुन जा जेके टारगेट किलर हुया उन्हनि जे थ्रू असांखे थ्रेट पे करायो त तव्हां गवाही न ॾियो, तव्हां ॿाहिरि मुल्क हलिया वञो या अचो विकामूं, असां जीअं चऊं तीअं गवाही ॾियो। सो उन शइ को असां 8 ॾियारा 8 साल असां टार्चर में रहियासीं ऐं हलंदड़ केस में सिटी कोर्ट में मूंखे गाइब कयो वियो ऐं इहा आउं जज साहिब जी महिरबानी थो सम्झां जंहिं वायरलेस सेट ते मैसेज हलाए चयो त शाम ताईं जेकॾहिं असांजो गवाह न कयो वियो त मां गवर्नर सिंध ते एफ आई आर कटाईंदुसि। उन खां पोइ ॿिए ॾींहं ते मूंखे सिविल लाइन थाणे ते 13 साल पुराणो अलाए कहिड़ो केस उहो हणीअ शो कयो त इन करे असांखे हिरासमेंट में रखियो वियो। असां ज़िंदगी जा शहानयो वठी 2005 ताईं अज़ाब ज़िंदगी हिन केस में गुज़ारी। हाई प्रोफाइल क़तल वारे वाक़े जे शाहिद मूजिबि पार्टीअ जे अॻुवाण अली सुनारो जी गिरफ़्तारी खां पोइ मीर मुर्तज़ा भुट्टो संदसि ॻोल्हा करे रहियो हो। पंहिंजी शहादत खां कुझु कलाक अॻु कयल प्रेस कॉन्फ्रेंस में हिन चयो त हुकूमत जेकॾहिं मूंखे गिरफ़्तार करणु चाहे थी त भले करे। साॻे ॾींहुं यूसुफ ॻोठ मां जलसो करे जॾहिं वापसि मोटियासीं त 70 क्लिफ्टन वटि रस्ता रोक करे मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो। 16 तारीख़ ते अली सोनारो जी गुम कयो वियो, गिरफ़्तारी कई वई। उन खां पोइ मीर साहब उन जे तलाश में ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। शहादत खां कुझु कलाक अॻु में मीर साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई 70 क्लिफ्टन ते त जेकॾहिं मूंखे कंहिंखे गिरफ़्तार करिणो आहे त अचो, मां वेठो आहियां ऐं जेको आहे सो मूंखे वांड ॾेखारियो, मूंखे गिरफ़्तार कयो, मां गिरफ़्तार ॾियण लाइ तयारु आहियां। पर इहो कुझु बि न हुयो, ॼाणी वाणी ऐं मीर साहब खे रस्ते में शहीद करिणो हुयो। असां जॾहिं यूसुफ ॻोठ को जलसो करे निकितासीं त असांजे पोइ गाॾियूं मुख़्तलिफ़ रूपनि में थींदियूं पिया आहियूं जेको अचे 70 क्लिफ्टन ते घेरो करे ऐं मुर्तज़ा भुट्टो खे हथ सां शहीद कयो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़तल खे 26 साल गुज़रण बावजूदि अॼु ताईं इन सवाल जो जवाबु न मिली सघियो आहे त संदसि हाई प्रोफाइल क़तल में कहिड़ा किरदार मुलविस हुआ।